जय झूलेलाल दोस्तों। खटाइण ठाहिणी हूंदी आहे त उन में सभिनी खां पहिरियों पवंदो आहे खटाइण जो मसालो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि खटाइण जो मसालो घर में कीअं ठाहिजे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पवंदियूं आहिनि जंहिंमां असां अलॻि अलॻि क़िस्म जूं खटाइणूं ठाहियूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। हिकिड़ो कटोरो खणंदासीं, हिकु हिकु करे मां तव्हांखे ॿुधाईंदसि कहिड़ी कहिड़ी शयुनि जो इस्तेमालु थींदो हिन में। त सभिनी खां पहिरियों मां हिते खया आहिनि कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, लॻभॻि 2 खां 3 चमचा। उन खां पोइ 1 चमचो जीरो, 1 चमचो सौंफ, 1 चमचो पीली राई खणंदासीं असां, जंहिंखे राई जी दाल बि चवंदा आहिनि, 1 चमचो सॼा धाणा, अधु चमचो हिते कारा तिर विझंदासीं। उन खां पोइ हैड 1 चमचो, धाणा धनिया पाउडर 2 चमचा विझंदासीं और अधु चमचो हिन में विझंदासीं असां बसर जो बिज, जंहिंखे कलौंजी चइबो आहे। 1 चमचो विझंदासीं कारा मिर्च, तेज पत्तो ऐं वॾो फोटो। तेज पत्ता विझणा आहिनि 2 और 1 विझणो आहे वॾी इलायची यानी वॾो फोटो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं लूणु अधु चमचे जे क़रीब। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। ॾिसो, मिक्स करण खां पोइ इहो असांजो खटाइण जो मसालो तयार थी वियो आहे। इन मां असां केतिरियूं ई खटाइणूं ठाहे सघंदा आहियूं। खटी मिठी खटाइण हुजे, चाहे असांखे अंबड़ियुनि जी खटाइण ठाहिणी हुजे, गजर जी खटाइण ठाहिणी हुजे, त सभिनी खटाइणनि में इन ई मसाले जो इस्तेमालु थींदो। इहो मसालो असां ठाहे रखूं, इहो भाॼियुनि में बि यूज़ थींदो आहे। इहो आहे असांजो सिंधी खटाइण जो मसालो। इन जी रेसिपी मां पंहिंजे चैनल ते विधी आहे, त अंबड़ियुनि जी खटाइण कीअं ठाहिजे या गजर जी खटाइण कीअं ठाहिजे, त उहो बि ज़रूर ॾिसजो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।